शिकारपुर में रांदियुनि जे सालियाने फेस्टिवल जो इफ्तिताह सीनियर सियासतदान ऐं PPMPA इम्तियाज़ शेख नौजवाननि जे भलाई वारे खाते जे वज़ीर आबिद हुसैन भयो कयो। PPMPA इम्तियाज़ शेख चयो त रांदियुनि जा मौक़ा थियण सां रांदीगरनि खे अॻिते अचण जो मौक़ो मिलंदो। स्पोर्ट्स जेके आहिनि कंहिं बि मुआशरे लाइ, शहर जे लाइ ऐं सोसाइटी जे लाइ हिकिड़ो लाज़मी जुज़ हूंदो आहे ऐं तुंहिंजे नौजवाननि खे एंगेज करण में सिहतमंद मुआशरे जे लाइ, सिहतमंद रहण जे लाइ बि स्पोर्ट्स ज़रूरी आहे। मीर आबिद हुसैन भईए जो चवणु हो त हू चाहिनि था त मुल्क जे ॿियनि सूबनि जीअं सिंध सूबे जा नौजवान बि रांदियुनि में हिसो वठी पंहिंजे सूबे ऐं मुल्क जो नालो रोशन कनि। स्पोर्ट्स जो है हेल्थ भी मेंटेन करे तो और उनके अलावा नौजवाननि खे सही राह भी ॾेखारे थो बनस्बत कंहिं ग़लति राह जे लॻण जे स्पोर्ट्स जूं एक्टिविटीज़ उहे हुजणु बहितर आहे। रांदियुनि जे फेस्टिवल में हॉकी, क्रिकेट, सिंध जी सकाफ़ती रांदि मल्ल, कोडी कोडी, वंजवटी, रेसलिंग, वेट लिफ्टिंग, एथलीट्स, कराटे, साइकिलिंग, बॉडी बिल्डिंग, बैडमिंटन ऐं ॿियनि रांदियुनि जा मुक़ाबला थींदा। उन मौक़े ते रांदीगरनि चयो त फेस्टिवल थियण ते खेनि तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। हिते अनफा जो जेको आहे ॿिए साल ई अची थिए थी, हे बि जेको थिए पियो हिन में बि कंहिं दोस्तनि जी वॾी कोशिशि आहे। ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे इन असांजे ज़िले शिकारपुर में अहिड़ो अमन जो पैगाम आहे, अहिड़ा फेस्टिवल थियनि था। असां ख़ुशनसीब आहियूं, हितां तमामु वॾी ख़ुशनसीब आहे जेको अहिड़ो फेस्टिवल कराए थी। तमामु घणी ख़ुशी थी आहे। शिकारपुर स्पोर्ट्स फेस्टिवल जेको 2017 थिए थो, इन सां इंशाल्लाह ताला नौजवान जेके आहिनि त डिवीज़न लेवल ते बि तयारु थींदा, सिंध लेवल ते बि तयारु थींदा ऐं इंशाल्लाह ताला पाकिस्तान लेवल ते बि तयारु थी सघंदा। ही शिकारपुर स्पोर्ट्स फेस्टिवल नौजवाननि जे लाइ हिकिड़ो जेको आहे सो साह जो जीअं न ऑक्सीजन मिलंदी आहे, हिकिड़ी ऑक्सीजन जो जेको आहे सो किरदारु अदा करे रहियो आहे। हिन सां असांजे माना नौजवाननि में थोड़ी दिलचस्पी ईंदी इन स्पोर्ट्स जे बारे में, ॿियनि आइटमनि जे बारे में। असांजी ग्राउंड 25% असांजी ठहियल आहे ग्राउंड, असां ग्राउंड न आहे हॉकीअ जो। बहरहाल असां गवर्नमेंट कोशिशि कंदासीं असांजे लाइ हॉकी ग्राउंड ठाहे वञे। तक़रीबन में शिरकत कंदड़नि जो चवणु हो त नौजवाननि खे रांदियुनि जे मैदान में मुल्की तोड़े आलमी सतह ते अॻभरो करण लाइ अहिड़ा फेस्टिवल थियणु घुरिजनि। हिन स्पोर्ट्स फेस्टिवल सां नौजवान बुराइनि खां बचंदो ऐं सिधी रस्तो अख़्तियार कंदो ऐं पंहिंजे शहर ऐं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कंदो। शिकारपुर जे लाइ ही जेको आहे पंहिंजो बहितरीनु साबित थींदो। असांजा जेके दोस्त एथलीट आहिनि उहे माना बहितरीनु हिन में कारकर्दगी ॾेखारींदा। सारंग बपट, सिंध TV न्यूज़, शिकारपुर।